दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। अॻूणो चीफ मिनिस्टर लियाकत अली ख़ान जतोई दादू पहुची शहर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां मुलाक़ातूं कयूं। दादू शहर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि मुग़ल बिरादरी, बबर बिरादरी, लगारी बिरादरी, जतोई बिरादरी सां बि ताज़ियतूं कयूं। अॻूणो चीफ मिनिस्टर जतोई हाउस पहुची पंहिंजे साथियुनि उहिदेदारनि कारकुननि शहरनि सां मुलाक़ातूं कयूं। उन मौक़े ते अॻूणो चीफ मिनिस्टर लियाकत अली ख़ान जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले में अमन अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब थी वई आहे। सिहत जो हाल पूरो आहे। सफ़ाई समेत बुनियादी सहूलतुनि जी खोट सबबि पीपी हथ वठी दादू शहर खे तबाह करे छॾियो आहे। हुन चयो त म्यूनिसिपल जे 8 करोड़ बजट हुअण बावजूदि शहर में किथे बि का सफ़ाई नज़र न पई अचे। इदारनि में करप्शन उरूज ते आहे। चूंडियल नुमाइंदा कराची लंडन में आराम में सुतल आहिनि। अवाम जी कंहिंखे बि का परवाह नाहे। वोट वठी गाइब थी वञनि था। उन मौक़े ते सरदार आशिक खान ज़ोर, गुलण खान भंड, सईद सूमरो, सिराज खान शाहानी, सिराई अकबर जतोई, इमदाद लगारी, असद अली मल्हा, नूर जोयो, एडवोकेट नूर जतोई, इम्तियाज दावच नूर जोयो, जावेद खासकली ऐं ॿिया साणस गॾु हुआ।